मज़ीद वीडियोस के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। ईद न लिबास जो नालो आहे, न ख़ूबसूरती जो नालो आहे। अगर गहराई में वञो तो ईद मुसलमान मोमिन मोहब्बत करण वारे जी तॾहिं ईद आहे जॾहिं बदिले में जंहिं ॾींहं ते अल्लाह बि उन सां मोहब्बत करण जे लाइ तयारु थी वञे। त 10 ज़ुल्हज शरीफ़ ईद उल उधा जो ॾिहाड़ो इहो उहो बाबरकत ॾिहाड़ो आहे जंहिंखे इहा फ़ज़ीलत हासिल आहे जो काइनात में अल्लाह तबारक व तआला केतिरनि हस्तियुनि खे जन साल साल मोहब्बत जी दावा कई। उन मोहब्बत में लखा करोड़ इम्तिहान उन्हनि जे मथां आया, उन्हनि क़बूल कया। जॾहिं बदिले में ही बाबरकत ॾिहाड़ो आयो, इन ॾिहाड़े ते अल्लाह बि इन्हनि सां मोहब्बत करण जे लाइ राज़ी थी पियो। अल्लाह फरमायो, महबूब पंहिंजी उम्मत खे ॿुधा त इब्राहीम अलैहिस्सलाम ईद उल उधा जे ॾिहाड़े ते मुंहिंजो क़ुर्ब हासिल कयो। सॼी ज़िंदगी बचपन खां वठी उन मोहब्बत जी दावा कई। मुंहिंजी मोहब्बत में नमरूद उनखे बाह में उछलायो, तयारु थी वियो। मुंहिंजी मोहब्बत में 70 बुत टोड़ियईं। मुंहिंजी मोहब्बत में बादशाह जी मिलियल शहज़ादी घरवारी तौर ते हज़रत हाजरा, जेका महबूब घरवारी जिथां नसल हली औलाद हली, उन हाजरा के भी मुझी मोहब्बत में बयाबान में छॾण जे लाइ तयारु थी वियो। क़ुरान में मां अल्लाह खां उन दुआ घुरी औलाद जी, ज़ईफ़ी हालत में मां अल्लाह उन जी दुआ क़बूल करे। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी औलाद जहिड़ी नेमत सां नवाज़ियो, उहा औलाद भी मुझी मोहब्बत में क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो। हत्ता के इन मोहब्बत जा केतिरा ई दास्तान आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त 10 ज़िलहज शरीफ़ जो उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते इब्राहीम अलैहिस्सलाम जूं क़ुर्बानियूं क़बूल करे। क़ुरान मजीद में रब करीम फरमायो, सलामुन अला इब्राहीम। ऐं महबूब उन वक़्तु असां इब्राहीम खे चयोसीं, ए इब्राहीम तोखे सलाम हुजे, तू अल्लाह जी मोहब्बत में सच साबित करे ॾेखारियो। बदिले में हाणे अल्लाह बि तोसां मोहब्बत करे थो, अल्लाह भी तोखे ख़लील बनाए थो। ऐं महबूब इहो बाबरकत ॾिहाड़ो तुंहिंजी उम्मत खे बि हासिल आहे। पंहिंजी उम्मत खे बि ॿुधायो त इहो उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते हमेशह अल्लाह ख़ालिक पंहिंजी मख़लूक खे पंहिंजे क़ुर्ब सां नवाज़ियो आहे, पंहिंजी मोहब्बत सां नवाज़ियो आहे। इन ॾिहाड़े ते अगरि तुंहिंजी उम्मत मां जेके बि मोमिन मोहब्बत करण वारा मुंहिंजे तरफ़ मुतवज्जिह थींदा, मां अल्लाह जो ज़रूरु क़ुर्ब पाईंदा। इन जे लाइ सामईनो हज़रात, दुनिया में घुमण फिरण अल्लाह जो क़ुर्ब हासिल करण जे लाइ बहितरीन जेको हिकु मकान आहे, महबूब खे महबूब सां मुलाक़ात जे लाइ कंहिं मकान जी ज़रूरत हूंदी आहे, कंहिं मकान, कंहिं अंदाज़, कंहिं तोहफ़े जी ज़रूरत हूंदी आहे। त इन जे लाइ ईमान वारनि खे बहितरीन मक़ाम ईदगाह ॾिनो वियो। ईदगाह जे तरफ़ अचो, अल्लाह ताला जो क़ुर्ब हासिल करण जे लाइ ईदगाह में दाख़िल थियो। इन नीयत सां परवरदिगार, मोमिन आहियूं, मुसलमान आहियूं, कुफ्र खां बेज़ार आहियूं, शिरक खां बेज़ार आहियूं, दुनिया जा सभु बातिल ख़ुदा उन्हनि खे ठोकर हई आहे। फ़क़ति तो अकेले अल्लाह सां मोहब्बत कई आहे, तो अकेले अल्लाह खे रब करे मञियो आहे। ऐं परवरदिगार, तुंहिंजे हुज़ूर में हाज़िर आहियूं, तोहफ़ो तुंहिंजे हुज़ूर में नमाज जो पेश कयूं था। अल्लाह जी ज़ात उहा ज़ात आहे जेके हमेशह ईमान वारनि जी आजिज़ी पसंदि आहे। नमाज उहा इबादत आहे जेका आजिज़ी सां गॾोगॾु इबादत जो मक़ाम बि रखे थी। अल्लाह अकबर। इन जे लाइ ईमान वारा नमाज ईदगाह में आजिज़ी जी नीयत सां अदा कंदा आहिनि। नीयत इहा हुजणु खपे त परवरदिगार, तुंहिंजे हुज़ूर में आजिज़ी सां कट्ठे थी पेश थिया आहियूं, पंहिंजे क़ुर्ब ऐं मोहब्बत सां नवाज़, जेको हमेशह तूं पंहिंजे ॿारनि खे ज़मीन जे तख़्ते ते अता कंदो रहियो। ईद जो मौक़िफ़ ही हुयो, ईद जो मौक़िफ़। मज़ीद वीडियोस के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।